जो 8 पद हली रहियो आहे। गुरु महाराज ने ब्रह्म ज्ञान ते वर्णन कयो आहे। अष्टपदी जो आखिरी पद आहे। ब्रह्म ज्ञानी सब सृष्टि का करता, ब्रह्म ज्ञानी सब सृष्टि का करता, ब्रह्म ज्ञानी सद जीवे नहीं मरता। ओ ब्रह्म ज्ञानी सद जीवे नहीं मरता, ब्रह्म ज्ञानी मुक्त जुगत का दाता, ब्रह्म ज्ञानी मुक्त जुगत का दाता, ब्रह्म ज्ञानी पूरन पुरख विधाता, ब्रह्म ज्ञानी पूरन पुरख विधाता, ब्रह्म ज्ञानी अनाथ का नाथ, ओ ब्रह्म ज्ञानी अनाथ का नाथ, ब्रह्म ज्ञानी का सब ऊपर हाथ, ब्रह्म ज्ञानी का सब ऊपर हाथ, ब्रह्म ज्ञानी का सगल आकार, ओ ब्रह्म ज्ञानी का सगल आकार, ब्रह्म ज्ञानी आप निरंकार, ब्रह्म ज्ञानी आप निरंकार, ब्रह्म ज्ञानी की शोभा ब्रह्म ज्ञानी बननी, ब्रह्म ज्ञानी की शोभा ब्रह्म ज्ञानी बननी, नानक ब्रह्म ज्ञानी सर्व का धनी, नानक ब्रह्म ज्ञानी सर्व का धनी, सुखमणि सुखामृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुखमणि सुखामृत प्रभु नाम, सुखमणि सुखामृत प्रभु नाम। श्री राम। सावन इन्हीं अष्टपदी में अगम में वर्णन कर आया। ब्रह्म ज्ञानी आप परमेश्वर। श्री राम। जो हर जपे सो हर जेहा, भेद न जानो मानस देहा। ब्रह्म ज्ञानी सब सृष्टि का करता, पाणी ब्रह्म सॼी सृष्टि के ठाहींदड़ा। श्री राम। ब्रह्म ज्ञानी जेको पाण परमेश्वर थियो, द्वे लोचन सर्वाना विद्वानंतरे लोचनं, सप्त लोचन धर्माना ज्ञानी अनंत लोचनं। श्री राम। ब्रह्म ज्ञानी खे सॼी सृष्टि जी ॼाण आहे, भूत जी, भविष्यत जी, वर्तमान जी। पाणी सृष्टि जो करता है। ब्रह्म ज्ञानी सद जीवे नहीं मरता। श्री राम। असांखे जेके हे वेद मंत्र ॾिना आहिनि, सर्वे भवन्ते सुखना, इहे उन्हनि ऋषिनि मुनिनि इहे मंत्र ॾिना आहिनि त शरीर सां श्री राम असां हिकु कमु पूरो करे पोइ ॿियो करे सघंदा आहियूं, पर मन जी भावना सां त असां
सॼी सृष्टि जो सॼे जगत जो भलो मनाए सघंदा आहियूं। श्री राम। त उन्हनि सॼो भलो मनायो आहे। परमात्मा असांजे साम्हूं सुखनि साधननि जे रूपनि में आहे। जंहिं साधननि जे माध्यम सां असां प्रभु जी सिफ़त ॾिसी करके उन्हनि जे नाले जी यादगिरी अचे थी त कोई ठाहींदड़ हिन प्रकृति जो आहे। श्री राम। इसम खे महत्व सिफ़त मां अचे थो। बसि इहो ई कमु कयूं असां, हर हिकु सभ जो भलो घुरे त सुत ई पंहिंजो भलो थी पए। सिंधी संस्कृत जेका असांजी आहे सॼी वेदनि सां जुड़ियल आहे। पॉइंट जेके आहिनि, कर भला होवे भला। सिंधी में अबा भलो कर त भलो थिए वई, तूं भलो कर त तुंहिंजो बि भलो थींदो। श्री राम। असांखे ब्रह्म ज्ञानी पुरुष हमेशह ईअं ई कंदा विया, भलाई बि कंदा विया। उहे महान पुरुष सच्चा साईं सतराम दास साहिब, साईं कंवरराम साहिब, बाबा साईं, सभई महान पुरुष हर हिकु कंहिं न कंहिं गुरु जो पंहिंजो चेलो थी करके वरी उहे गुरु बणिया। उन नाम जो श्रवण करे, मनन करे, निध्यासन करे, उनखे साक्षात कयूं, उन शब्द खे खुदि गुरु रूप पाण बणिया। आत्मा आत्मनो संतुष्टि। उहे पंहिंजो आत्म रूप पाण खे सम्झी करके आत्मा जो ज्ञान सतगुरनि मां पाए करे, ब्रह्म जो ज्ञान गुरनि मां पाए, पंहिंजो पाण में संतुष्टि थी करके बसि आत्मा में जेके संतुष्ट थिया उनखे कहिड़ी इच्छा रहंदी, कहिड़ी वासना रहंदी, उनजी बाक़ी जेका बि प्रक्रिया आहे उहा सर्व संसार जे लाइ आहे। श्री राम। अवतारनि जी बि रही, उहे बि कंहिंजे घरनि में जनम वरितऊं, उन्हनि जा मिट माइट थिया, भेनर न्याणियूं थियनि। श्री राम। पुट थियनि, कार्य मंगल थियनि। तीअं महान पुरुषनि जो बि सभु ईअं ई थियो। पर किन ॿिनि जे सिखण जे लाइ सभु कुझु उनजी प्रक्रिया रही। और तॾहिं उन्हनि पंहिंजा प्रभु वारा गुण अपनाया। सभई असां नारायणी चोलो आहियूं, असां प्रभु जा गुण अपनायूं, असां कंहिं अनाथनि जा नाथ बणिजऊं त बसि उहो ई तखलस प्रभु वारो असांखे मिलंदो। असां बेसहारनि जो परमात्मा सहारो आहे, अनाथनि जो नाथ आहे, दीननि जो दयाल आहे। असां दीननि ते दया कयूं, असां दीन दयाल थींदासीं। श्री राम। बाबा जंहिंजे मथां जेको दया कंदो उन जे लाइ साम्हूं उहो ई दीन दयाल आहे। ॿिए कहिड़े भॻवान खे ॻोल्हींदो? पोइ जेकॾहिं उहो भॻवानु ॾेई विझे सां त अॼु दुखी छो आहे? पर हाणे ॿियो शब्द जो त पंहिंजे कर्मनि जे करे आहे। पर न, जेको साम्हूं संत बीठा उन कर्म खे काथे ॾिठो, उन ते दया कयनि। श्री राम। शरण आहे पे साम्हूं वारे खे बसि उन ते दया ई करणी आहे। कहिड़ी जी कमी आहे उनखे दूर करणो आहे, बसि सहायक बणिया। श्री राम। सृष्टि का कर्ता जेको ठाहींदड़ आहे उहो दुखियो कीअं ॾिसंदो सृष्टि खे? परमात्मा बाबा ब्रह्म ज्ञान खे त पंहिंजे प्यारनि खे एॾो महत्व ॾिनो आहे त पाणी बणिजी आपस को आप दीनो मान, नानक प्रभु जन एको जान। प्रभु पाण खे मान ॾियण जे लाइ वरी हे रूप धारे थो। श्री राम। आपस को आप दीनो मान, पंहिंजो पाण खे मान ॾियण जे लाइ भक्तनि जो रूप धारे थो। भगत केरु? जेको भक्ति करे भॻवान जी। श्री राम। हा, बसि उहा प्रभु जी सिफ़त करे। नानक प्रभु जन एको जान। भगत ऐं प्रभु हिकु सम्झो बाबा। रूप आहे तॾहिं त सिफ़त करे थो। त हिते ब्रह्म ज्ञानी सृष्टि का कर्ता, ब्रह्म ज्ञानी सद जीवे नहीं मरता। शास्त्रनि में त एतिरो लिखियो, ब्रह्म ज्ञानी हिकिड़े खे तूं भोजन खाराए छॾ, ॼण सॼी सृष्टि खे भोजन थी वियो। शास्त्र लिखियो आहे, हिकिड़े ब्रह्म ज्ञानी संत खे तूं भोजन खारायो, ॼण सृष्टि खे भोजन मिली वियो। श्री राम। उनजी दृष्टि एॾी आहे, उनजो भाव एॾो आहे। ब्रह्म ज्ञानी सद जीवे नहीं मरता। सदाईं अमर आहिनि महान पुरुष। मृत्यु शरीर जो थींदो आहे, पर जेको ब्रह्म जो ज्ञान आहे उहो कंहिंखे आहे, उहो आत्मा जो रूप थी वञे, उहो सदाईं अमर आहिनि। ब्रह्म ज्ञानी मुगत जुगत ये का दाता। श्री राम। ब्रह्मज्ञानी पुरुष संसार में अहिड़ी युक्ति सां हलनि था, उहे रहंदे बि न्यारा थी रहनि था। जीव कर्म आपे करे, शास्त्रनि श्लोक लिखियो नीति शास्त्रनि में, जीव कर्म आपे करे, आपे तेह तेह भुगत। श्री राम। आपे रमत संसार में, आपे तेह तेह मुकत। जहिड़ो जहिड़ो कर्म कंदो
संसार चाहे तो संसार वारो कमु कंदो, मुक्ति वारो चाहे भॻवान जो त उहो कर्म कंदो। पाण ई मुक्त करे सघंदो आहे, पाण ई बंधन में पइजी सघंदो आहे, जीव जी पंहिंजी इच्छा आहे। त ब्रह्मज्ञानी पुरुष असांजा बाबा साईं जन कुटिया साहिब में अंदरि घिरदो, मथां पॉइंट लिखियो पिया बाबा साईं जो, युक्ति भक्ति मुक्ति। बाबा जन हमेशह घणो करे चवंदा हुआ, बाबा युक्ति सिखो, युक्ति सिखो, युक्ति न सिखंदो त भक्ति न बणबो। श्री राम। जंहिं संत जो ॾींहुं मल्हायूं था 14, इहो ख़ासि हुन जा पॉइंट हुया। हरे राम। ॿियो पॉइंट बि लिखियो पिया संत जे कुटिया ते विशेष। बाबा जन कंहिंखे मुख सां पंहिंजे कोई शेवा जो आदेश कंदा हुआ त बसि चई करके अॻिते हलंदो जॾहिं शेवा करणु, तॾहिं पोयां चवंदसि अबा भव सां, इहो संकेत पोयां ॾेई छॾींदसि, भव सां। साईं कंवरराम साहिब जन पितासन दरबार में मंझंदि जो गर्मी जे ॾींहंनि में सुम्हिया पिया आहिनि ऐं उथी करके शेवा जे बहाने सां भई हीअं खुलियो कनि त केरु करणु ॾे संत खे। जंहिंमें ॾिठो सभु सुम्ही पिया, टाइम गर्मी जो। उथी आया, ईअं दिलो खणी करके खुही ते भरनि पिया। नेठि जेका शइ ठही आहे रहंदी। श्री राम। कोई ठुणको अची वियो, जेके बाबा जा पॉइंट आहिनि इहे बाबा जा न हुआ, इहे सभु गुरुदेवनि मां हिक ॿिए खे गुरुनि खां मिलिया हुया। भव सां, शेवा में भाव जी रक्षा भव सां। श्री राम। भाव न त हिकु कमज़ोर आहे, उनजी मज़बूती भाव जी रहंदी, पिछाड़ी ताईं क़ाइमु रहे उन भावना में, उन अदब में। अदब उन जो घेरो आहे, भव उन जो घेरो आहे। भाव रूपी खेती जो मथे उपजे भाव असांजो पूर्णता खे प्राप्त थिए, उनखे भव लोढ़ो आहे। भव न रहंदो त भावना कची थी पवंदी। श्री राम। तंहिंजे करके असांजे संतनि युक्ति त उहो उतां साईं जन हलिया आहिनि सिधो जरवारनि, ॿाहिरों उतां ई कुंभर वटि वञी सघंदा, पर वरी संत खे कोई ॾिसी वठे, उतां जरवार में दिलो खणी करके वरी उते पिताहन पहुता आहिनि। उहो पाणी जो भरे करके मट रखियो अथऊं। केतिरो अदब आहे, भव आहे। श्री राम। भावना आहे तॾहिं शेवा आहे, पर उन सां अदब ॻंढियल आहे। जेके वॾनि मां सिखी आहे बाबा जन उहे ई पंहिंजी वृत्ति हलिया। बाबा युक्ति सिखो, पोइ भक्ति, तॾहिं मुक्ति थींदी। त असां अहिड़ो रहूं, सगल संग आत्म उदास, ऐसी जुगत नानक रामदास। ब्रह्मज्ञानी मुक्त जुगत दिय का दाता। जेके जीवन मुक्त पुरुष आहिनि अहिड़ी वृत्ति सां हलंदा, अहिड़ी युक्ति सां हलंदा, जंहिंमें ॿियो बि प्यार महसूसु करे, पर अंदरि आत्मा करके न्यारा। हरे राम राम। ब्रह्मज्ञानी पूरन पुरख विधाता। उहे पूरन पुरुष आहिनि, जीअं भॻवान बि असां सभिनी सां ॻंढियल आहे पर न्यारो आहे। भॻवान जा इहे ॿई गुण आहिनि, सर्वव्यापक बि आहे और न्यारो बि आहे। तीअं महान पुरुष असांजे गॾु रहंदे बि आत्मा करके न्यारा रहंदा आहिनि। श्री राम। बसि संविधान हर हिकु इहो ई सम्झणो आहे संतनि मां त असांजी आत्मा ई आहे जंहिंजे आसिरे सां हलूं था। बाक़ी त विच में मेल थियो आहे, कॾहिं बि छुटिजी वेंदो। या हिन खां व्यक्ति या वस्तु छुटिजी वञे, या हे वस्तु व्यक्ति खां छुटिजी वञे। पंहिंजे टाइम सां मिलियो आहे, टाइम सां अलॻि थी वेंदो। आसिरे सां आत्मा जे हली रहियूं, असां आत्मा रूप आहियूं। ब्रह्मज्ञानी पूरन पुरख विधाता। ब्रह्मज्ञानी अनाथ का नाथ। श्री राम। उहो ज्ञान हुई अनाथ जो नाथ आहे। जेकॾहिं ब्रह्म जो ज्ञान न आहे त हे जीव अनाथ आहे, इंद्रनि जो गुलाम, मन जो गुलाम, सभिनी जी गुलामी पियो कंदो इंद्रनि जी गुलामी जे करे। पर जॾहिं हुन ज्ञान खे प्राप्त कयईं त पंहिंजो पाण ई मालिक बणिजी वेंदो। अनाथ का नाथ, ब्रह्मज्ञानी का सभु ऊपर हाथ। ब्रह्मज्ञानी जो सभिनी जे मथे हथ रहे थो। श्री राम। ब्रह्मज्ञानी का सगल आकार। सभिनी में पाण खे पसे थो। सगल आकार। वेद में हिकिड़ो मंत्र आयो आहे जंहिंजो अर्थ मां चवां। श्री राम। संतनि जी संसार में वॾे में वॾी कहिड़ी शेवा आहे? ब्रह्म ज्ञाननि जी। जेके ब्रह्म सां जुड़ियल आहिनि उहे ब्रह्म दृष्टि सभ में विझनि था। हे रचना सॼी ब्रह्म जी आहे। ब्रह्म ज्ञानी का सगल आकार। श्री राम। ॿिए खे जेको पाण सां या ब्रह्म सां ईअं सम्झो जोड़े रखनि था, उहा ब्रह्म जी दृष्टि लोकनि ते विझी करके बसि उन महिल हुनजे मन में संसार नथो अचे। संतनि जी वॾे में वॾी शेवा आहे, जीव ब्रह्म ज्ञानी जे सन्मुख वेठो रहे त संसार जो ख़्यालु न उथे। बसि इहा ब्रह्म ज्ञानी जी संसार लाइ वॾी शेवा आहे। संसारी ख़्यालु उथंदुसि और कमु कंदो, कर्म बणबुसि त वरी जनम वठंदो, जनम कटण जो। ऐं उन ब्रह्म दृष्टि में जुड़ियो वेठो हूंदो, कंहिं महिल सांस हलियो वञे। श्री राम।
पर उन विरती खे हमेशह बनाए रखंदो तो बस उन सां वञी लीन थींदो। जहाँ आशा तहाँ वासा। ब्रह्मज्ञानी का सगल आकार, ब्रह्मज्ञानी आप निरंकार। श्री राम। माना आकार खां रहत, ब्रह्मज्ञानी आकार खां रहत। उन जी आकार ते दृष्टि नथी पए। पाण खे शरीर भाए थो तो ॿिए ते बि शरीर ते दृष्टि पए थी। श्री राम। पर पाण खे ब्रह्म भाए वेंदो तो जेको ब्रह्म मां में वेठो आहे उहो सभिनी में वेठो आहे। जिन इहो ज्ञान सम्झो, चयसि युधिष्ठिर कोई ठग तो वठी आ, भगवान चयसि वञे ॿाहिरि मोटी आयो। बाबा वठी आए, चई कोई ठग हुयो ई कोन, सभु धर्मात्मा। अरे दुर्योधन बाबा कोई धर्मात्मा वठी आ, ॿाहिरि मोटी आयो, सभु ठग, कोई धर्मात्मा कोन्हे। जहिड़ो पाण हो उहो पियो उनखे नज़र अचे। बाबा ब्रह्म स्वरूपनि खे सभु ब्रह्म नज़र ईंदा आहिनि। स्वामी हेमराज साहिब चिदाकाशी महात्मा लिखियो अद्वैत सिद्धांत में, चई संतनि जे दर्शन सां पाप नाश थियनि था। हाणे पाप जो शब्द बि त ख़्यालु थियो, अवगुण जो ख़्यालु, कोई अशुभ ख़्यालु। संसार में ॿई रचनाऊं आहिनि, देवी जो मंदिर बि आहे त वेश्वा जो घर बि आहे, ॿई पासा संसार में ठहियल आहिनि, हर पासा। श्री राम। सुमत जो बि, कुमत जो बि, गुण जो बि, दोष जो बि। ये चराचर सृष्टि गुण दोषमयी ॿई ठहियल आहे। श्री राम। असां संतन को पंहिंजी वृत्ति सिखी करके अहिड़ो रहूं संसार में, पंहिंजो जीवन सफलो करे वञूं। असांजे बिगड़ण जो कारण ख़ासि मुख्य इहो थो थिए, असां पाण खे न ॾिसी करके ॿिए खे ॾिसूं था। श्री राम। बसि जेका बि असांजो हे बिगड़ण जो कारण आहे, कमी, रोइणो, पिटको, जेको बि आहे, ॿिए खे ॾिसी असां विहांउ कयूं, पोइ चाहे ॿियनि खां पैसा वठणा पवनि, पोइ असां पटिजूं पिया। उहो जेकी बि असां कयूं था उहा ॿिए खे ॾिसी करके। कंहिंखां पुछो वञे भई तूं इएं छो थो करे, उनजो जवाबु अचे हा मां धर्म जे आधार, शास्त्र जे आधार हलां थो, फलाणो शास्त्र हीअं चए थो। इहो शायदि जवाब लाइ घणनि मां मिले, न त बाक़ी हिक ॿिए खे ॾिसी करे हो जे हले थो मां ई हलां थो। इहो निस्तारो न आहे। हर हिक सां सिर गंढी अपनी कोई न वञण हार। बाबा सभिनी खे पंहिंजो लेखो ॾियणो पवंदो। संतनि जो संग इहो आहे जेकॾहिं असांखे असली संग। बाक़ी पुट धन लक्ष्मियूं, साहिबनि जो वचन वरितोसीं, ओहो पुत्र धन लक्ष्मी कहो कंहिं सुख पाया, कंहिं उन्हनि मूं सुख पातो आहे। हे ॿाहिरों शरीर जो साधन आहे, पर असां भुल में उन जो सम्झी वियूं। इहे पंडितनि में ॿामणनि मां सभई रस्ता असांखे ॿुधाईंदा, हे यज्ञ कयो, हे पुट जे लाइ, हिन जे लाइ, दवाउनि जे लाइ हकीम डॉक्टर वेठा आहिनि, फैसलनि जे लाइ मुखी पंच वेठा आहिनि। संतनि ॾे अचूं असां हिन सतोगुणी सभा में, श्री राम, शुद्ध सतोगुण पाइण जे लाइ। पर सतोगुणी जॻह ते अची रजोगुणी कामना खणी करके वरी हुन में आसकत थी वञो, प्रभु जो नालो ई विसरी वञे तो, तमोगुणी में पइजी वञो, इन जे लाइ त सत्संग न आहे बाबा। श्री राम। अॼु जीअं साईं जन जी ॻाल्हि ॿुधायूं, व्याज जी, व्याज खाइण मना थियल आहे। हाणे हिते प्रशन खड़ो थिए त आख़िर व्याज शब्द ई छो पियो। श्री राम। भलाई न थींदी व्याज खाइण वारनि खे। व्याज ठहियो त जेको घुर्जाऊ आहे तोखां पैसे वठण लाइ आयो, उहो धंधो करे जेकॾहिं तूं मुफ़्त में ॾींदे उनखे तो क़दुरु न कंदो। तूं हमदर्द थी वियो, ईश्वर तोखे धन ॾिनो आहे तॾहिं त वठण आयो न, तॾहिं वठण आयो, और तूं ॾे सभिनी खां अॻ में उहो मोह जेको हूंदे न करे, तूं ॾे उहो घुर्जाऊ आहे। श्री राम। पर उन सां थोरो हे कंदे त उनखे भउ थींदो, पर उहो व्याज जो पैसो वठी करके तो वटि आहिनि तॾहिं ॾिनो थी, एक्स्ट्रा प्यान धंधे को तॾहिं ॾिना थी, उहे तूं पंहिंजे धर्म खाते में हलाए, उहो तोखे न खाइणा आहिनि। मां इहो हेॾी लिस्ट ॼाणो मद्रास जी, जंहिंखे पुट कोन्हनि, बेंगलोर जी लिस्ट ॼाणो जंहिंखे पुट कोन्हनि, टे भाइर आहिनि, पुट कोन्हनि, ऐं सॼा वॾा ईअं महल ठहिया था आहिनि। मां घुमी आया आहिनि पाण, हाणे न पर अॻु मां थी आयो आहियां। पुट कोन्हे, ईअं मरदा विया वीचारा। श्री राम। मिल्के जो मालिक थियो, छड़ो व्याज ई खाइणो आहे, न कयो अहिड़ो केस। हुन व्याज न मञियो। श्री राम। बाबा छाणा थियूं असां, उहो पासो धर्म जे पासे वञे, उनखे बि ख़बर पए। असांजे जोतवाणी साहिबु सेठ प्रेमचंद, जंहिंखे मां हिकु ऋषि आत्मा ॻणींदो हिन धरती ते हुयो, सेठ प्रेमचंद जोतवाणी साहिबु इंदौर दुर्ग में गुज़ारे विया। उनजो पिता सेठ सुगनी चंद जोतवाणी साहिबु, 7 पीढ़ा था सेठियूं। रोहिड़ी डिवीज़न में सेठ जो तखलस पवंदो त इन्हनि खे पवंदो। असांजे पनेतर में सेठ नवराजन खे 7 पीढ़ा था सेठियूं। उनजो किताब हुन पंहिंजे जीवन जो लिखियो त चई मूंखे पिता आदेश कयो, बेटा जेको धन आहे उनखे हिकु हिसो धंधे में, श्री राम, हिकु हिसो ज़मीन में,
2/3 ॿ हिसा धन रखियो हुजे, कंहिं बि घुर्जाऊ खे खपे ऐं वापार ऐं धंधो हले थो त वापार धंधे जो कमु आहे, काथे न काथे घटि वधाई थी वञे त जीअं पंहिंजे पैसे में असां उन धंधे जी पूराई कयूं, असां ॿिए खां वठणो न पए। श्री राम। और प्लस असांखे पंहिंजी ज़मीन पंहिंजो खाधो ॾींदी रहे ऐं एतिरो हिसो रखियो रहे जंहिंमें असां ॿियनि जे उहो धन कमु अचे। हरे राम राम। ॿियो कोई बि धर्माऊ या मोदी या पंचायती पैसो आहे त उनखे असां इस्तेमालु न कयूं, उनखे असां हथु लाइणो धर्म न आहे। श्री राम। सुठियूं सिखियाऊं हुन पंहिंजे पिता जे जनम ते जेके जेके पीउ जो हुयसि हुन में लिखियो अथई ऐं हुन पंहिंजी वृत्ति सां रहियो। श्री राम राम। श्री राम। मुंहिंजा प्यारा, ब्रह्म ज्ञानी सब श्रेष्ठ का करता, ब्रह्म ज्ञानी सद जीवे नहीं मरता, ब्रह्म ज्ञानी नाथ का नाथ, ब्रह्म ज्ञानी का सब ऊपर हाथ, ब्रह्म ज्ञानी का सगल आकार, ब्रह्म ज्ञानी आप निरंकार, माना आकार खां रहत। संतन जो हमेशा ध्यान जी स्थिति आहे जो देही जो ध्यास निकिरी वञे, देही जो ध्यास निकिरी वञे। जेके जेके वञी देही ॾे वधिया ईश्वर जे ध्यान ॾे, जो भरथरीनाथ महाराज पंहिंजे लिखियो विराट शतक में, हे प्रभु मां तुंहिंजी अटल कृपा तॾहिं सम्झां। श्री राम। हे प्रभु मूंखे बख़्शिश कर जो मुंहिंजो ध्यानु तो में एतिरो जुड़ी वञे जो नांग घुमनि पिया, ओ मुंहिंजे पुठी खे कोई सिंह वाहनि पिया जानवर, जे मूंखे लॻे न त मूंखे कोई जानवर। स्वामी बोधरा साहिब चिदाकाशी अस्वस्थ थी पिया हैदराबाद में, मुंहिंजी घरवारी हिते आई, हाणे बम्बई आहे, मां मिलंदो आहियां। श्री राम। हिकिड़ो पुटु थियुसि उहो गुज़ारियोनि। त हमेशा बसि देही ध्यास न कयो। पोइ पुछणु अचनि शिष्य लोग, शिष्य बि कया मास्तरी कंदा, उन मां पंहिंजी रोज़ी रोटी कंदा खाईंदा। पोइ चवनि पिया बा मूंखे पुछणु न अचो, मूंखे पुछणु न अचो, तव्हां पुछंदव वरी रिपीट थींदी मूंखे देही जो दुख जी, तव्हां मां त इहा कृपा कयो, मुंहिंजा शिष्य आहियो, मुंहिंजी मञियो, मूंखे हिन लाइ पुछणु न अचो। नतीजो इहो उन्हनि शिष्यनि पुछणु न छॾियो, आख़िर हैदराबाद छॾे करे संत हेॾे आयो, आख़िर हेॾे गुज़ारियो। श्री राम। ब्रह्मज्ञानी आप निरंकार, निरंकार जो भाव आहे त आकार खां रहत थी वञे, हुन पंहिंजी वृत्ति। ब्रह्मज्ञानी की शोभा ब्रह्मज्ञानी बनी, नानक ब्रह्मज्ञानी सर्व का धन। श्री राम। ब्रह्मज्ञानी जी शोभा ब्रह्मज्ञानी ही ॼाणींदो और नानक ब्रह्मज्ञानी सर्व का धन, सर्व का धन। सभु बख़्शिशां ब्रह्मज्ञानी मां मिलंदियूं, सर्व बख़्शिशां। श्री राम। सच साईं बाबा आयो हाणे दिल्ली, अटल जी बि चयसि मां प्रधानमंत्री जी दृष्टि सां न आयो आहियां, मुंहिंजी अॻे 16 साल तव्हां आया मथो टेकण आयो, आसीस वठण हाणे बि आयो आहियां। और शंकर दयाल सगरो अॻियां बीठो, जॾहिं राष्ट्रपति थियो शंकर दयाल त पहिरें ॾींहुं जहाज़ में चढ़ी मथो टेकण वियो। भाव आहे त जिन ब्रह्म जो ज्ञान पातो आहे उहे सभु धनी आहिनि, सभिनी ते आसीस करण वारा, कोई बि खेत्र वंचित न आहे जेको उन जे अॻियां आसीस न वठंदो। कंहिंखो? ब्रह्म ज्ञाननि खां। जेको ब्रह्म ज्ञानी आहे उहो कहिड़ो बि पद पाए वञे, असां हुनखे जेको बि मञियो, ब्रह्म ज्ञानी सर्व का धन। श्री राम। इन लाइ असां संतनि खे वेनती कयूं कृपा कनि, जीअं असांजो मन अंदरि वञे, संसार में रहूं। शरीर जो वास्तो परिवार संसार सां आहे, ख़्यालु करण सां न कार्य परिवार जो पूरो थींदो न संसार जो व्यवहार जो। शरीर ओॾे रहे, मन प्रभु ॾे रहे त असांजा ॿई लोक परलोक सहेलो कंदो, प्रभु कृपा कंदो। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। राम कृष्ण भगवान बोल गुरु नानक देव, सतगुरु वसण घोट, सतगुरु साईं खोताराम साहिब, सच्चे साईं सतराम दास, पूजमर शही साईं कंवराम, सखी बाबा दाराम।
पूषण रूढ़ाराम साय सर्व संतन महात्मा सर्व संतन को कहे साधव बोलो।